हाणे मां आत्मा निराकार बाप खे याद थी करा। बाबा जो मां वाक्य थी ॿुधां। हिन देहिक दुनिया खां परे निराकारी दुनिया में असां आत्माउनि जो पीउ रहंदो आहे। वो परम पिता परमात्मा हाणे ब्रह्मा जे तन में अची करे असांखे ज्ञान थो ॿुधाए। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, बाप हर कलयुग जे अंत सतयुग जे आदि जे विच जे समय ते ईंदो आहे हिन सृष्टि में। जॾहिं हिन सृष्टि ते अमृत वेले जो समय हूंदो आहे। हाणे हिन सृष्टि जी राति पूरी थी वई, हाणे अमृत वेले जो समय थो हले। पोइ अमृत वेले खां पोइ सुबुह शुरू थींदो, अर्थात सतयुगी नई दुनिया ईंदी। त सतयुगी दुनिया जे लाइ साफ़ सफ़ाई त करणी पवंदी न। हिन समय त मनुष्य आत्माउनि में बि केतिरो कचिरो आहे त दुनिया में बि केतिरो कचिरो आहे। हिन करे बाप हाणे हिन दुनिया जी साफ़ सफ़ाई करण आयो आहे। जीअं दिवाली खां पहिरियों माण्हू घर जी साफ़ सफ़ाई कंदा आहिनि कि लक्ष्मी नारायण महालक्ष्मी जी पूजा कंदासीं। महालक्ष्मी अर्थात अॻियां लक्ष्मी पुठियां नारायण। ईअं ई हिन विश्व में हाणे लक्ष्मी नारायण जो राज्य अचण वारो आहे। त उहो त्योहार असां मल्हाईंदा आहियूं, उन्हनि में माण्हू केॾी सफ़ाई था करनि। त चैतन्य में उहो जॾहिं ईंदा त हुननि जे लाइ त केतिरी सफ़ाई करे, पूरी विश्व जी बि साफ़ सफ़ाई करणी आहे त मनुष्य आत्माउनि जी बि साफ़ सफ़ाई करणी आहे। त बाबा त मनुष्य आत्माउनि जी साफ़ सफ़ाई कराइण आयो आहे। अर्थात आत्माउनि जा स्वभाव संस्कार खे परिवर्तन करण लाइ परमात्मा स्वयं हिन धरती ते असांखे ज्ञान थो ॾे, समझ थो ॾे कि असां आत्माउनि जा निजी संस्कार स्वभाव जो आहिनि। असांजा निजी स्वभाव संस्कार आहिनि। हर हिक सां हर हिकु कमु हर हिक सां असांजो संबंध व्यवहार ॾाढो शांतिपूर्वक, प्रेम पूर्वक, आनंद, सुख, पवित्रता, ईअं असांजो व्यवहार हुजणो खपे। ईअं असांजा संस्कार हुजणा खपनि, समझ वारा संस्कार हुजणा खपनि। संस्कार अर्थात आत्मा जो सॼो ॾींहुं कर्म करे थी शरीर खां, उन्हनि खे असां संस्कार चईंदा आहियूं। ऐं स्वभाव अर्थात स्व अर्थात आत्मा जो भाव छा आहे। हर हिकु मनुष्य आत्मा जे प्रति, हर हिकु चीजनि जे प्रति आत्मा जो भावना कहिड़ी आहे, सुठी आहे या ख़राबु आहे, उहो थींदो स्वभाव। त स्वभाव संस्कार असांजा शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, शुद्धता, इन रीति असांजा संस्कार स्वभाव हुजणा खपनि। ऐं हाणे असांजा संस्कार स्वभाव कीअं आहे? काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, द्वेष, ईर्ष्या, घृणा, इन्हनि जे वश थी करे असांजा स्वभाव संस्कार थी आहिनि। हाणे बाबा असां आत्माउनि में शक्ति ऐं सम्झ बि थो ॾे। बाबा सिर्फ़ु ईअं नथो चए कि तव्हांखे शांति सां हलणो अथव, लेकिन शांति सां हलण जे लाइ आत्मा में जेकी शक्ति खपे कि साम्हूं वारो हुनखे चए त बि उहो मन सां मुख सां शांत रहे, हुनजी शक्ति बि बाबा ॾे थो। स्वयं खे असां आत्मा सम्झंदासीं ऐं निराकार बाप खे यादि कंदासीं त परमात्मा मां असां में शक्ति ईंदी आहे कि असां जो संस्कार स्वभाव शांत थी वञे। अर्थात असां सभिनि सां शांतिपूर्वक व्यवहार करूं। खुद जे जीवन में हर कर्म भी शांति सां करो। अॼु माण्हू कुझु बि कर्म करे तो जल्दी 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 जीअं आयो तीअं आयो करो। बस कर्म करणो आहे न, बस थी वियो न, बस सुठो ख़राब कीअं बि कर्म कंदे समय माण्हुनि खे सुठो लॻो ख़राब लॻो कुझु ध्यानु न आहे। बस कर्म करणो आहे, बस थी वियो। लेकिन बाबा चए थो असांजा शांति सां असांखे सभु कर्म करणो आहे, शांति ॿियनि खे बि शांति जो अनुभव थिए। हाणे जीव आत्माउनि सां परमात्मा मिलण आयो आहे। असांखे शरीर मिलंदो आहे न, असां जीव आत्मा आहियूं, असां शरीर वारी आत्मा आहियूं।
परमात्मा त पंहिंजो शरीर वठंदो ई न आहे। जेके शरीर आहे उनखे चइबो आहे जीवात्मा। परमात्मा के पंहिंजो शरीर न आहे त असां परमात्मा के जीवात्मा न चई सघंदासीं। जीवात्मायूं ऐं परमात्मा ॾाढा समय खां अलॻि रहिया। असां जॾहिं खां मथां खां हेठि आया आहियूं न, जॾहिं खां हेठि अची पंहिंजो शरीर वरितो आहे, तॾहिं खां असां वापसि विया ई न आहियूं। न ई परमात्मा सां उन रीतिअ सां मिलिया आहियूं। त हाणे बाबा असांखे चए थो कि जो गायन आहे, आत्मा ऐं परमात्मा अलॻि रहे बहुकाल, इहे उन्हनि आत्माउनि जे लाइ आहे जो ॾाढे समय खां मूंखां अलॻि थियूं आहिनि, परमधाम हेठि अची खेल खेॾनि थियूं। हाणे उन ई आत्माउनि सां मां मिलां थो, इनखे ई मंगल मेलो चइबो आहे। ॿार ॼाणंदा आहिनि परम पिता परमात्मा खे जीवात्मा न चईंदासीं, छो जी वो खुद जो शरीर थोड़ी वठंदो आहे। हालांकि बाबा हाणे अची करे शरीर वरितो अथई, लेकिन खुद जो थोड़ी आहे। न त लोन वरितो अथई, तन जो आधार वरितो अथई। खुद अची करे चईंदो आहे ॿार मूंखे हिन प्रकृति जो आधार वठिणो पवंदो आहे, मां गर्भ में न ईंदो आहे। सत्यनारायण जी कथा में भी आहे कि मां बूढ़े ब्राह्मण तन में ईंदो आहे। केरु ईंदो आहे? परमात्मा। सत्यनारायण जी सच्ची कथा भी असांखे निराकार परमात्मा ही बूढ़े तन में अची करे हाणे ॿुधाए थो। इन ज्ञान खे असां सत्यनारायण जी कथा, अमर कथा, तीजड़ी जी कथा, गीता, जेको सम्झो इहो ज्ञान उहो आहे। छो जो हिन ज्ञान सां, ये ज्ञान गीता ज्ञान आहे जंहिंसां नए धर्म जी स्थापना थी थिए। ये ज्ञान सत्यनारायण जी कथा आहे जंहिंसां नर मनुष्य आत्मा, नर सां श्री नारायण, नारी सां श्री लक्ष्मी, अर्थात नारायण लक्ष्मी जहिड़ा संस्कार धारण करण जी समझ मिलेसि थी उनखे। तो ये सत्यनारायण जी कथा भी थी वई। अमर कथा भी आई है। शिव बाबा असां आत्माउनि रूपी पार्वतियुनि खे अमर कथा ॿुधाए करे अमर ठाहिण आयो आहे। अमर अर्थात आत्मा स्व इच्छा सां शरीर छॾे। छो जी शरीर त प्रकृति जो ठहियल आहे न। ॾिस पेड़ भी बीज विझंदा आहियूं, वॾो थींदो आहे, वॾो थी करे सुकंदो त आहे न, ईअं थोड़ी सदा उहो पेड़ हरो भरो रहंदो। ईअं असांजी जेको शरीर आहे इहे भी प्रकृति सां ठहियल आहे। केसि ताईं शरीर खे हलाईंदसि? त आत्मा शरीर त छॾे, लेकिन स्व इच्छा सां छॾे, उनखे चइबो आहे अमर आत्मा। त बाबा असांखे इहो ज्ञान ॿुधाए करे सतयुग में मोकिले थो। सतयुग में असां आत्माऊं अमर हूंदासीं, अर्थात पंहिंजी स्व इच्छा सां शरीर छॾंदासीं। ऐं इहो ज्ञान तीजड़ी जी कथा भी आहे। तीजड़ी जी कथा अर्थात टियों नेत्र खुलण जी कथा। माण्हू तीजड़ी रखंदा आहिनि आयु वॾी करण, मतिलबु फलाणे जी आयु वॾी थी। लेकिन बाबा चए थो असांजी आयु वॾी कीअं थींदी? व्रत रखण सां न थींदी। असांजी आयु वॾी थींदी आहे जॾहिं असां आत्माउनि खे सम्झ मिलंदी आहे, असां पवित्र रहंदा आहियूं। जॾहिं आत्मा में शक्ति हूंदी आहे न पंहिंजे शरीर खे हलाइण जी, आत्मा में सम्झ हूंदी आहे मां पंहिंजे शरीर खे कीअं हलायां। त हाणे जेकी ये बाबा असांखे तीजड़ी जी कथा अर्थात आत्मा जी स्मृति थो ॾियारे, आत्मा खे ज्ञान गुण शक्तियूं थो ॾे, जंहिंसां आत्मा शक्तिशाली ठही सतयुग में 150 साल रहंदी। हिकु जन्म में आत्मा हिकु शरीर में। हाणे त माण्हू जी समय खां पहिरियों भी मृत्यु थी वञे, लेकिन सतयुग में आत्मा हिकु शरीर में 150 साल हलंदी। त हाणे बाबा असांखे हिन ज्ञान ॾेई करे असांखे आत्मा जो टियों नेत्र खोलियो अथई। अर्थात आत्मा जी स्मृति थो ॾे, आत्मा खे जागृति थो ॾे, आत्माउनि खे ज्ञान थो ॾे, आत्माउनि खे शक्ति गुण सभु कुझु ॾे थो, जंहिंसां आत्मा शक्तिशाली थी वेंदी त आपे ई उहो पंहिंजे शरीर खे सुठो हलाईंदी। त हीअ सची सची तीजड़ी जी कथा बि आहे। बाबा चए थो कि मां एॾा सारा कर्म हिकु बार ई करे हली वेंदो आहे। छो जो मां ख़ुदि जो शरीर त वठंदो न आहे, ॿिए जे शरीर में प्रवेश थींदो आहे। घणा बार अलॻि अलॻि शरीर में प्रवेश थिया। मां एॾी शक्तिशाली परमात्मा, मूंखे केरु पंहिंजे शरीर में एॾी देरि सहन करे सघंदो?
मनुष्य आत्मा तो मनुष्य आहे ऐं तव्हांजो तन बि त विकारनि सां पैदा थियल अथव न। तव्हांजे तन में बि एतिरी शक्ति न आहे की मूं जहिड़ी परम शक्ति खे तव्हां पंहिंजे शरीर में एॾो समय विहारे सघो। इन करे मां घड़ी घड़ी न ईंदो आहे। मां कलयुग जे अंत सतयुग जे आदि जे विच जे समय में संगम युग ते अची करे सभु कम हिकु ई बार में करे वेंदो आहे। घड़ी घड़ी मूंखे अचण जी दरकार न आहे। जो माण्हू चवंदा न भॻवानु युगे युगे ईंदो आहे। अगरि मां युगे युगे अचां त दुनिया में दुख ई छो थियां? छो जी मां आया ही दुख हरता सुख करता। अगरि हर युग में अची करे तव्हांजा दुख दूर करे तव्हांखे सुख जी दुनिया ठाहे ॾियां त दुनिया में नर्क अचे ई न, सदा ही स्वर्ग ई स्वर्ग लॻो पए। इन करे बाबा चवंदो मां युगे युगे न ईंदो आहे, कल्प अर्थात सत्युग त्रेता द्वापर कलयुग इहे 5000 जो हिकु कल्प थींदो आहे। इन कल्प जे अंत में जॾहिं 5000 साल पूरा थियण वारा हुननि वापसि खां हिकु शुरू थियण वारो हूंदो आहे, हुनजे विच में मां ईंदो त कल्प जे संगम युग ते ईंदो। ये ॻाल्हि असांखे सम्झणी खपे। छो जी माण्हू त इहे सोचे वेठा आहिनि न परमात्मा युगे युगे ईंदो आहे त अगरि मां युगे युगे अचां त दुनिया में दुख ई न थिए। हाणे मां आयो आहियां ब्रह्मा जे तन में। हीअं न की हिते कोई गुरु ऐं चेले ऐं शिष्य जो संबंध आहे। भले बाबा आया आहिनि लेकिन बाबा कॾहिं बि असांखे हीअं न चईंदा आहिनि की मां गुरु आहियां, तव्हां मुंहिंजा चेला आहियो, मूंखे हथ जोड़ो, मुंहिंजे अॻियां मथो टेको, मूंखे मुंहिंजा पेर छू। मुंहिंजा त पेर ई न आहिनि। पर तॾहिं बि मां इहो बि न चईंदो आहे की मूंखे हथ जोड़ो या मुंहिंजे अॻियां मथो झुकायो या मुंहिंजे हथां मां जॾहिं ज्ञान थो ॿुधायां तॾहिं सर ढके करे वियो। मां इहे सभु न चईंदो आहे। हिते कोई गुरु चेले शिष्य जो संबंध न आहे। हिते कहिड़ो संबंध आहे? हिते आत्मा सम्झणो आहे। हिते स्वयं खे मां हिन शरीर खां न्यारी आत्मा ऐं मुंहिंजो पीउ मूंखे टीचर ठही करे शिक्षायूं थो ॾिए। घर में बि माउ बाप बि ॿारनि खे शिक्षायूं ॾींदा आहिनि, पर तॾहिं बि ईअं थोरी जीअं गुरु चेले जो ईअं थोरी थींदो आहे शिक्षायूं त ॾींदा आहिनि। ईअं ई मां तव्हांजो पीउ बि आहियां ऐं टीचर ठही करे तव्हांखे शिक्षा थो ॾियां न, बसि ॿियो छा थो करां। मां तव्हांजो सतगुरु ठही करे तव्हांखे सुख शांति जी राह थो ॾेखारियां, पावन ठहिण जी मत थो ॾियां, परम धाम में वञण जो रास्तो ऐं हुन परम धाम में कीअं पाण हली सघंदासीं इहे सभु सम्झानी मां तव्हांखे ॾियां थो। त हिन में कोई सर ढकण जी, मथो टेकण जी, हथ जोड़ण जी कोई दरकार न आहे। हिते छा करिणो आहे? मुख्य पंहिंजे पाण खे आत्मा निराकार आत्मा हिन शरीर खां न्यारी आहे मां, इहो सम्झणो आहे। ऐं परमात्मा खे निराकार रूप में यादि करिणो आहे। जीअं माण्हू मंदिर गुरुद्वारे में वञनि था त चप्पल ॿाहिरि था रखनि, वरी मथो था ढकनि, त इहे सभु देहभान थी वियो। बाबा देहनि खे न ॾिसंदो आहे। बाबा चईंदो आहे इहे चप्पल आहे, तव्हां चप्पल पाए करे बि मुरली ॿुधो न, कोई फ़र्क़ु थोरी थो पए। त चप्पल पाए करे बि मूंखे यादि करो। मां त चवां थो तव्हां पंहिंजी हिन देह खे ई भुलिजो, देह खे न छॾिणो आहे। ये जो भक्ति मार्ग में नियम आहे न चप्पल ॿाहिरि उतारण जा ऐं इहे सर वग़ैरह ढकण जा, इन जो असली अर्थ इहा आहे की पंहिंजे हिन शरीर रूपी भान खां असांखे भुलिजणो आहे। पंहिंजे देह अहंकार खे छॾिणो आहे। देह अहंकार देह भान खे छॾे करे मां आत्मा हिन कननि द्वारा छा थी ॿुधां? निराकार परमात्मा जेका मुंहिंजे लाइ शिक्षाऊं ॾिनी अथई टीचर ठही करे, जेको मूंखे सतगुरु ठही करे जो मूंखे सुख शांति जी राह थो ॿुधाए, उहो ॻाल्हियूं ॿुधां थी। त हिते सॼो असांजो ध्यानु किथे विझणो खपे? आत्माभिमानी स्थिति में स्थित थी करे मुंहिंजो आत्मा सां परमात्मा ॻाल्हाए थो। हिन ॻाल्हि खे असांजी बुद्धि में विहारणो आहे। छो जी छा थींदो अगरि असां इहे घड़ी घड़ी यादि रखूं इहे असांजो गुरु, त उहो सभु असांजी बुद्धि पोइ हुननि में ई लॻी वेंदी आहे। त आत्मा तो ग्रहण न करे सघंदी आहे न। लेकिन असांखे हाणे मन बुद्धि कंहिंमें लॻाइणो आहे? मुंहिंजो आत्मा सां उहो परमात्मा ॻाल्हाए थो, उहो मूंखे छा थो चए उहो मां ॿुधां थी। ऐं निश्चय हुजणो खपे कि अहिड़ो ज्ञान त असां पहिरियों कॾहिं ॿुधियो ई न आहे जो असांखे हीअं चए स्वयं खे आत्मा सम्झो, मां तव्हांजो पीउ परमात्मा तव्हांखे ॻाल्हियूं थो ॿुधायां, मां ब्रह्मा तन में आयो आहियां, मां परम धाम में रहंदो आहियां,
मूंखे निराकार रूप में यादि करो। अञा ताईं त असांखे भक्ति मार्ग में माण्हू चवनि कृष्ण भॻवानु, राम भॻवानु, ग्रंथ भॻवानु, शास्त्र भॻवानु, गंगा भॻवानु, सूर्य चांद भॻवानु। असांखे सभिनि माण्हू इन रीति सेखारियो आहे छो जो उहे देह अभिमानी आहिनि न, देह भान में थी करे उहो भॻवान खे यादि था करनि, स्थूल चीजुनि सां भॻवान खे यादि था करनि। लेकिन इहे केरु आहे जो असांखे चए थो कि मूंखे कहिड़े बि शारीरिक रूप में या कहिड़े बि तत्व या ग्रंथ शास्त्रनि जे रूप में मूंखे न यादि करो, मूंखे पंहिंजे खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में यादि करो। त इहे शिक्षायूं स्वयं परमात्मा ई तो ॾे न असांखे। त बाबा चए थो मां ख़ुदि विदेही आहियां, मूंखे ख़ुदि खे कोई देह या कोई देहिक आकार या कोई वस्तु जो आकार मूंखे आहे ई न, मुंहिंजी कोई मूर्ति आहे ई न शरीरधारी जी। त मां ख़ुदि विदेही आहियां त तव्हांखे बि छा सेखारींदा? विदेही थी करे कर्म करो, विदेही थी करे सभु ॻाल्हियुनि खे ॾिसो, ॿुधो, मूंसां ॻाल्हायो। शरीर खे असांखे छॾिणो न आहे, लेकिन शरीर में रहंदे हुई मां आत्मा निराकार ज्योतिर्बिंदु हिन शरीर सां कर्म थी करायां। इहे असांखे घड़ी घड़ी अभ्यास करिणो आहे। इहे असांखे मां निराकार आत्मा हिन शरीर में वेही करे कर्म करां थी। बस ॿिया बि माण्हू मूंसां गॾु आहिनि, शरीरधारी आत्मायूं आहिनि, लेकिन मुंहिंजी निराकार आत्मा सां गॾु ॿियो केरु आहे? परमात्मा। मां हुनजी छत्र छाया में रही करे रोटी थी ठाहियां, सनानु थी करां, झाड़ू थी कढां, पोछो थी करां, धंधो थी करां, हिक ॿिए सां संबंध व्यवहार में थी अचां, लेकिन कंहिंजी छत्र छाया जे अंदरि रही करे, हुन निराकार जी छत्र छाया जे अंदरि रही करे। मां आत्मा पंहिंजे पीउ सां गॾु आहियां ऐं हिननि आत्माउनि सां मां ॻाल्हायां थी। हिन आत्मा खे मां सम्झानी ॾियां थी। कंहिंसां गॾु आहियां? मां पंहिंजे पीउ सां गॾु। मां पंहिंजे पीउ परमात्मा खे चवां थी कि इहा आत्मा ईअं कमु थी करे मुंहिंजो ॿुधे ई नथी। त इन जो इहो संस्कार, इन संस्कार जे कारण हिन जे जीवन में ॾाढो परेशानियूं, दुख थो अचे। मां पंहिंजे परमात्मा बाप खे चवां थी कि इहा आत्मा सुठी रीति पढ़े नथी, स्कूल में फेल थी थिए, टीचर ॾाढी शिकायती थी करनि, मूंखे ॾाढी परेशानी थी थिए, मूंखे ॾाढो दुख थो थिए, हाणे मां छा करां? तव्हां ॾिसो हिन आत्मा खे। मां आत्मा पंहिंजे परमात्मा बाप खे चवां थी कि इन मूंखे अहिड़ा बुरा शब्द चई जो मन मां ॻाल्हियूं निकिरनि ई नथियूं, मूंखे घड़ी घड़ी उहे ई ॻाल्हियूं यादि थी अचनि। त हाणे तव्हां हिनखे वठी छॾो, हिननि ॻाल्हियुनि खे, मूंखे ॾाढो दुख थो थिए, मुंहिंजे शरीर में ॾाढो हिन जॻह ते दर्द थो थिए। मां आत्मा कंहिंसां थी ॻाल्हायां? पंहिंजे बाप परमात्मा सां। मां आत्मा सुबुह जो उथी करे पंहिंजे बाप परमात्मा खे नमस्ते थी करां ऐं चवां थी अॼु असांखे इहो इहो कमु करिणो आहे, अॼु असांखे हेॾे हेॾे वञिणो आहे, अॼु असांखे हिन सां मिलणो आहे, अॼु हीअं करिणो आहे, अॼु इहो धंधो करिणो आहे, अॼु हिनखे पैसा ॾियणा आहिनि, अॼु हीअं करिणो आहे। इन रीति असां आत्मायूं सदा पंहिंजे परमात्मा सां गॾु संबंध, बाप ऐं बच्चे या कहिड़ो बि संबंध निभाइणो अथव। सम्झो तव्हांखे बेटे जो संबंध सुठो लॻंदो आहे त शिव बाबा परमात्मा खे पंहिंजो बालक सम्झी छॾियो, बालक सम्झी करे हुन सां ॻाल्हायो, जो बि संबंध तव्हांखे सुठो लॻे। त हिन रीति असां आत्माउनि खे हाणे परमात्मा खे सदा साथ रखणो, छो जी परमात्मा असां सां मिलणु आयो आहे ऐं ॾाढे समय खां मां आत्मा हुनखे अलॻि अलॻि नाम रूप सां, पुस्तकनि जे रूप सां, तत्वनि जे रूप, जानवरनि जे रूप में मां हुनखे ढूंढां पई, लेकिन हाणे उहो अची करे मूंखे स्वयं जी पहचान थो ॾे कि तव्हां मूंखे हिन रूप में ढूंढियो न, त तव्हांजी यादि, तव्हांजी प्रार्थना, तव्हांजी ॻाल्हियूं त मां ॿुधां पोइ, चाहे तव्हां मूंखे कहिड़े बि रूप में यादि पिया करो। लेकिन हाणे मां हिन धरती ते आयो आहियां, तव्हांखे पंहिंजो असली रूप जी पहचान थो ॾियां, तव्हांखे असली तरीक़ो थो ॿुधायां कि मूंखे इन रीति यादि करो। हाणे मूंखे कंहिं बि मूर्ति
या कोई भी ग्रंथ शास्त्रनि जे रूप में, माला जे रूप में, या कोई भी सूर्य चांद पशु पक्षी जानवर तत्व पेड़नि जे रूप में मूंखे न यादि करो। मां उन्हनि में न आहियां। मां परम धाम जो वासी आहियां ऐं मुंहिंजो रूप निराकार आहे। मां तव्हांजी आत्माउनि जो पीउ आहियां। त तव्हां स्वयं खे बि पहचानो, मूंखे बि पहचानो। त इन रीति हाणे तव्हां मूंखे यादि करो त तव्हांखे प्राप्ति थींदी। छो जे तव्हां अलॻि अलॻि तरीक़े सां यादि पिया करो न, त तव्हांजी बुद्धि उन्हनि ई ॻाल्हियुनि में फसियल आहे। हिन मूर्ति खे सनानु करायां, हिनखे कपिड़ा पारायां, हिनजी आरती करायां, हिनखे भोग लॻायां, हिन पुस्तक खे पूरो पढ़णो आहे, हिन ग्रंथ खे एतिरो पढ़णो आहे, हिन माला खे एतिरी जपणी आहे, हिन सूर्य खे पाणी चढ़ाइणो आहे, हिन पेड़ खे ईअं धागा आदि ॿधणा आहिनि, अगरबत्ती लॻाइणी आहे। त बाबा चवनि था तव्हांजी बुद्धि हिननि ई ॻाल्हियुनि में फसी वई। त मूंखे त तव्हां पहचानियो ई न, ऐं मूंखां जेकी प्राप्ति तव्हांखे करणी उहो तव्हां कयो ई न। पंहिंजो समय सिर्फ़ु इन स्थूल चीजुनि में तव्हां वेस्ट करे छॾियो। धन बि वेस्ट कयो न, छो जो भक्ति आदि करण में केतिरी सामग्री हूंदी आहे, हुन में धन बि केॾो लॻंदो आहे, समय बि केॾी लॻंदी आहे। ऐं प्राप्ति थोरे समय जे लाइ, अधु ॾींहुं, हिकु ॾींहुं, 2 ॾींहं, बसि। उन खां पोइ वरी खां भक्ति करो। त हाणे मां तव्हां ॿारनि जी महिनत जो फल तव्हांखे ॾियणु आयो आहे, स्वयं जी पहचान। कि हाणे सभु कुझु कंदे हुए तव्हांखे एक्स्ट्रा टाइम बि न कढणो अथव मुंहिंजे लाइ। तव्हांखे सभु कर्म कंदे हुए मूंखे पाण सां गॾु रखिणो आहे, त तव्हांखे उहे सर्व प्राप्तियूं थी वेंदियूं। तव्हांजी आत्मा जी सर्व मनोकामना पूरी थी वेंदी। तव्हांजी आत्मा में सर्व शक्तियूं गुण ज्ञान अची वेंदा, जेको तव्हां चाहींदा आहियो भक्ति में। उनजो सहज तरीक़ो इहो आहे। इन तरीक़े सां तव्हांजा जन्म जन्मांतर जे पाप, विकार, बुराइयूं आदि सभु दूर थी वेंदियूं। कहिड़ो उपाय आहे? स्वयं खे आत्मा सम्झो, बाप खे यादि करो। सुबुह जो उथते कम में न लॻो, पहिरियों पंहिंजी स्वयं खे आत्मा निश्चय करे बाबा खे यादि करो। बाबा सां गुड मॉर्निंग, नमस्ते जेको करणो अथव, बाबा खे मन जी जो बि ॻाल्हि ॿुधाइणी अथव ॿुधाए करे सॼो ॾींहुं असांखे छा छा करिणो आहे, हलो बाबा हाणे करूं था। पोइ विच विच में बि सॼो ॾींहुं यादि करो, रोटी खाईंदे समय या कोई बि समय। पोइ राति जो जॾहिं सुम्हो था त सुम्हण खां पहिरियों बाबा खे सभु ॻाल्हियूं ॿुधाए करे पंहिंजे मन बुद्धि खे सदा हल्को करे पोइ बाबा जी यादि में सुम्हो। जीअं त मां आत्मा पंहिंजे बाप जी गोद में सुम्ही पई आहियां, उन्हनि खे गुड नाइट नमस्ते करे पोइ सुम्हो। इन रीति असांखे बाबा सां सर्व संबंध, जेको बि संबंध निभाइणो अथव उहो निभाए करे हलंदा त असांखे उहा सभु प्राप्ति थी सघंदी आहे, जेकी असां भक्ति मार्ग में चाहींदा हुयासीं। अच्छा, मीठे मीठे सिकले जे ॿारनि सुठी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। हर घड़ी खे अंतिम घड़ी समझी करे सदा एवर रेडी रहण वारा तीव्र पुरुषार्थी रहो। असां आत्माउनि जी हर घड़ी अंतिम घड़ी आहे, इहे सम्झी करे असांखे हलणो आहे। ईअं न सोचणो आहे जॾहिं समय मिलंदो तॾहिं असां भॻवान खे यादि करे छॾींदासीं, तॾहिं प्राप्ति कंदासीं। अञा त असां नंढा आहियूं, अञा त टाइम न आहे। बाबा चए थो पंहिंजी हर सेकेंड इहे सम्झो इहे मुंहिंजी अंतिम घड़ी आहे। हिन समय मूंखे पंहिंजे शरीर खां अलॻि थी करे वञिणो आहे, त मां आत्मा सदा परमात्मा जी यादि में रहां। छो जो मां आत्मा बि हिते पाठ थी वॼायां न, त कोई बि भरोसो थोरी आहे कहिड़े समय बि मुंहिंजो आत्मा जो हिननि आत्माउनि सां पाठ पूरो थी सघंदो आहे, ऐं कहिड़े समय बि मुंहिंजो ॿिए जॻह पाठ शुरू थी सघंदो आहे। हिन करे असांखे जो बि सुठा कर्म करणा आहिनि, पंहिंजी आत्मा में जो बि सुठे कर्मनि जो खातो जमा करणो आहे, उहो हाणे ई करणो आहे। हाणे खां ई मूंखे सुठो ई पंहिंजो खातो जमा करणो आहे। पोइ जॾहिं बि मूंखे शरीर छॾिणो हुजे, माण्हू सोचंदा आहिनि न जॾहिं शरीर छॾण वारो हूंदो तॾहिं दान पुण्य कराए छॾींदासीं।
तॾहिं दान करे छॾींदासीं। जॾहिं ॻाल्हि ॾाढी सीरियस थी वेंदी तॾहिं इहो सभु कराईंदासीं। पर बाबा चए थो समय थोरी ईअं थोरी ईंदो आहे, हा भई हाणे थी वियो, कोई ॿुधाए करे थोरी ईंदो आहे। हिन करे जेको बि सुठो करिणो अथव हाणे करे छॾियो, छो जो ॿिए सेकेंड जो बि भरोसो न आहे। स्लोगन आहे, नाज़ुक समय ते पास विद ऑनर्स ठहिणो अथव त एडजस्ट थियण जी शक्ति खे वधायो। अगरि असांखे जीवन में सदा ई सफल थियणो आहे, पास थियणो आहे, त असांजी आत्मा में एडजस्ट थियण जी शक्ति हुजणी खपे। हर हिकु ॻाल्हि में असांखे स्वयं खे एडजस्ट करे करे हलणो आहे। ईअं न साम्हूं वारो करे त मां करां, न, मूंखे पंहिंजो एडजस्ट करे हलणो आहे। साम्हूं वारे जे लाइ बि शुभ भावना, शुभकामना।